ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला पवार काका जेके पूने में रहंदा आहिनि उन्हनि जी जोइ शोभा जी जे बारे में आहे। पवार काका बाबा जा उच्च कोटि जा डिवोटी आहिनि। उहे साई लीला मैगज़िन मां जेके लीलाऊं उन में लिखियल आहिनि उनखे हू हिंदीअ में रिकॉर्ड करे यूट्यूब जे थ्रू सभिनी डिवोटियुनि खे पहुचाइनि था। ॿियो जेको मराठी में साईं सच्चरित्र आहे उहो एॾो वॾो किताबु आहे जंहिंजो एग्ज़ैक्ट ट्रांसलेशन करे हिकु हिकु चैप्टर जो उहो यूट्यूब में ॿियनि डिवोटियुनि खे सम्झाइनि था जिन खे मराठी न ईंदी आहे। त हिन लीला जे बारे में असांखे पवार काका ॿुधायो आहे त हिननि जी जेका जोइ हुई उहा जॾहिं पैदा थी उहा रत्नागिरी जे हिकिड़े नंढे गांव में पैदा थी जिते डॉक्टरनि जी काई बि सुविधा कोन्हे। इहा ॻाल्हि 1958 जी आहे। तॾहिं डॉक्टर नर्सूं ऐं हॉस्पिटल्स न हूंदियूं हुयूं, घरनि में ई डिलीवरी थींदी हुई ऐं घर जूं जेके ॿुढियूं लेडीज़ हूंदियूं हुयूं उहे डिलीवरी कंदियूं हुयूं। त जीअं ई शोभा जी जे माउ खे शोभा जी पैदा थियण वारी हुई तॾहिं हुनखे जाम तकलीफ़ थी। वेम जे टाइम ते हिनखे जाम सूर थिया। वेम जो टाइम बि थी वियो पर हीउ ॿार अञा ॿाहिरि निकिरे न पियो करे। आख़िर 2-3 ॾींहंनि जे कष्ट खां पोइ शोभा जी जो जनमु थियो। पर जीअं ई हुनखे ॿाहिरि आंदो वियो तीअं ई उन्हनि खे सभिनी जेके लेडीज़ हुयूं उन्हनि डिक्लेयर कयो कि हीअ हयात कोन्हे, हीअ गुज़ारे वई आहे, मरियल ॿारु पैदा थियो। उनजी माउ बि रोए पई पर माउ खे सम्झाइनि पिया भई तूं एॾो रोई छो थी, घटि में घटि तुंहिंजी जान त बची वई करे। उन टाइम ते इहो हूंदो हो कि ॿारु अगरि मरियल बि निकिरे त एतिरो उन लाइ ॾुख न कंदा, सिर्फ़ु सोचींदा कि भई घटि में घटि माउ जी जान बची वञे करे। त जीअं ई हुनजी उन टाइम ते ॿारनि खे अॼु बि ॿारनि जी अंतिम संस्कार न कंदा आहिनि, उनखे ज़मीन में पूरो छॾींदा आहिनि। त जीअं ई हुनजी तयारी कनि पिया अंतिम संस्कार करण जी ऐं अंतिम संस्कार माना हुनखे ज़मीन में पूरण जी सभु तयारी थी वई ऐं हुनखे खणी वञण वारा ई हुआ त अलाए किथां हिकिड़ी ॿुढी लेडी आई। उन चई, सभिनी खे पासे कयईं, चई तव्हां सभु चरियूं मायूं आहियो, तव्हां बराबरि सां चेक कयो आहे कि हीअ हयात आहे कि न गुज़ारे वई आहे। त सभु माण्हू वाइड़ा थिया, अची असां सभु चेक कयो आहे करे। चई 2 मिंट बीहो करे। उहा वञी करे अंदरां हिकिड़ो बरंदर कोयलो खणी थी अचे ऐं इन ॿार जे दुन ते रखे थी। जीअं ई बरंदर कोयलो दुन ते रखे थी तीअं ई ॿार जो उहा उहा करे शुरू थो थी वञे करे। सभु माण्हू वाइड़ा था थी वञनि कि हीअ लेडी खे कीअं इहो ख़्यालु आयो ऐं किन हिन ॿार जी जान बचाई करे। उन खां पोइ उहा लेडी चए थी जॾहिं हीअ धीअ वॾी थी वञे तॾहिं हिनखे कीअं बि करे शिरडी में साईं बाबा जो दर्शन कराइणु वठी वञिजो, उते हिन जो जाम उद्धार थींदो करे। सभु माण्हू हामी भरनि था ऐं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई त हुन लेडी खे शिरडी साईं बाबा जो ख़्यालु कीअं आहे। 1956 में शिरडी साईं बाबा एॾो फेमस न हुआ ऐं तॾहिं नंढनि गांवनि में ग्राम जी देवी, ग्राम जो देवता ओतिरो ई उनखे मञींदा हुआ। ॿियो किथे कंहिं भॻवान जी कंहिंखे एतिरी ख़बर न हुई करे। उन खां पोइ हीअ वॾी थी, इन्हनि जी पवार काका सां शादी थी त पवार काका चवनि था कि इहा हिकिड़ी साईं जी हिकिड़ी मूंखे साईं वरिता मूंखे इहो वरदान मिलियो जो शोभा जी मुंहिंजी जोइ थी। अॼु असां पवार काका 77 जा आहिनि ऐं उहा 75 जी आहे। त अॼु मुंहिंजो इहा जोइ खां वधीक माउ वांगुरु ख़्यालु कंदी आहे ऐं मूंखे छा खपे ऐं मुंहिंजी कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि। त बाबा खे मां इन लाइ जाम धन्यवाद थो ॾियां। त हिन मां चवण जो मतिलबु इहा आहे त जेको असांजा रिश्ता आहिनि उहे बाबा पहिरीं ई तय थो करे छॾे। चओ ओम साईं राम।